ॾखण अमेरिका में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त ॾखण अमेरिका मुल्क चिली जे हिकु शख़्स खे संदसि कंपनी तरफ़ां इतफ़ाक़ी तौर ते 286 महीने यानी अटकल 24 सालनि जी पघार ॾिनी वई, जंहिं खां पोइ गाइब थी विया। अमेरिकी अख़बार इहो गैर मामूली वाक़ियो चिली जे सभ खां वॾे कोल्ड कट्स कंस्यूल डी एलिमेंट्स ह्यूमन रिसर्च डिपार्टमेंट में पेश आयो, जिते ऑफिस असिस्टेंट खे ओचितो महसूस थियो त संदसि अकाउंट में तमामु घणी रक़म जी मुंतक़िली थी आहे। ज़ाहिर थियो त सिस्टम में ख़राबी सबबि मुलाज़िम खे हिकु ई वक़्तु $1,80,000 अमेरिकी डॉलर चिली जी करेंसी जी सूरत में अदा कया विया, जॾहिं त संदसि पघार $542 अमेरिकी डॉलर हुई। मुलाज़िम जे अकाउंट में मुंतक़िल थियल रक़म संदसि पघार खां 286 भेरा वधीक हुई। कंपनी मुलाज़िम सां राब्तो करे रक़म वापसी जी दरख़्वास्त कई, पर मंज़र आम तां गाइब थी वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।